हीअ ॾिसो ठटे जे हवाले सां जेकॾहिं असां मुख़्तलिफ़ अंग्रेज़नि जा किताब पढ़िया आहिनि जंहिंमें तव्हां ॾिसो चार्ल्स नेपियर खां वठी ऐं गोल्ड स्मिथ ताईं त गोल्ड स्मिथ बि चयो हिकु दफ़ो त जॾहिं मां ठटे जे इलाइक़नि में वियुसि त हिकु मदरसो जेको आहे मूंखे यूनिवर्सिटीअ जी लेवल जो लॻो हिकु मदरसो ऐं तक़रीबन अहिड़ा 300 खां वधीक मदरसा हुया। अॼु असां उन ई तारीख़ी मदरसे में बीठा आहियूं ऐं सोंडा जे हिकिड़े नंढे ॻोठ में जेको ठटे जो नंढो ॻोठु आहे ऐं उनजी हीअ क़दीमी लाइब्रेरी आहे जंहिंमें तमामु घणा क़दीमी नुस्ख़ा तव्हांखे हीअ नज़र अची रहिया आहिनि ऐं हिननि मां केतिरा ई नुस्ख़ा आहिनि जेके अॼु ताईं बि सिर्फ़ु कलमी नुस्ख़ा आहिनि जेके अॼु ताईं छपाई न थिया आहिनि ऐं हू ही आहिनि कलमी नुस्ख़ा। ही हमाद पंहिंजो कुझु कढे पियो असांजो एलिमेंट्री कॉलेज जो स्टूडेंट आहे फाइनल ईयर में थीसिस बि लिखी छॾी अथई ऐं हीअ ॾिसो त मोहम्मद हाशिम ठटवी साहिब लिखियलु किताब आहे त ही कलमी नुस्ख़ा आहिनि। ॾिसो त हथ अखरी लिखियल आहिनि ऐं जेको नुस्ख़ा हिन महिल त छपाई न थी सघिया आहिनि। मूं हिकु दफ़ो अॻु में बि चयो हुयुमि त हालांकि मोहम्मद हाशिम ठटवी साहिबु 1500 खां पोइ जेको आहे त चीफ जस्टिस बि रहियो पूरी सिंध जो, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त एॾी वॾी हस्तीअ जा हिन महिल ताईं किताब सही तरह पब्लिश न आहिनि थिया ऐं मूंखे ॿुधण में एतिरो बि आयो आहे त कुझु जेकी ठटवी साहिब जी तारीख़ छपी आहे या ठटवी जे नाले सां हिकु किताबु छपियो आहे फतवातुल ठटवी त उहो उन में बि कुझु हीअ अबुल हसन सिंधी साहिबु अबुल हसन सिंधी जेका 32 अखरी उन ठाही हुई ऐं उहा अखरी जेका शाह लतीफ़ जी शाइरी बि उन में आहे ऐं हीअ अॼु तव्हां ॾिसी छॾियो त अबुल हसन ठटवी साहिब जी जेका 32 अखरी सिंधी हुन पाण पे ईजाद कई हुई इस्लाम अचण खां पोइ त हीअ उन जा तव्हां ॾिसी रहिया आहियो अखर ऐं जेके अॼु जे दौर में शायदि ई कोई माण्हू पढ़ी सघे सवाइ लिसानियात जे माहिर जे ऐं उनखे वरी ॿुधाईंदो त हीअ छा लिखियो आहे साईं जन। अहिड़ा किताब जेको आहे ज़ख़ीम किताब आहिनि ऐं जेको आहे सो न हुजण जे बराबरि आहिनि असां वटि, बल्कि हीअ त नुस्ख़ा आहिनि हथकरी जा जेके अञा ताईं छपिया कोन्हनि ऐं इहे छपजणु खपनि। सकाफ़त खातो बि इहे सभु शयूं ॾिसी रहियो आहे ऐं उन में इलाही शयूं मूंखे जेके शक शुबात पैदा कनि थियूं पियूं त उहे उनजो हिकिड़ो सबबु आहे जो हिननि माण्हुनि जा किताब उहे नथा छपनि जंहिंमें सोने जा अखर पाणी सां लिखियलु क़ुरान करीम चोरी थी वियो, अलबत्ता हुनजो बुजकी आहे ॿियो रेल जेका आहे उहो मौजूदु आहे क़ुरान करीम चोरी थी वियो। अच्छा हमाद चए पियो त क़ुरान शरीफ़ लिखियलु हो पूरो जो पूरो सोन जे पाणीअ सां ऐं माशाल्लाह असांजा मुस्लमान उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो सोन जे पाणी जो या त सवाबु सम्झी खणी विया ऐं चोरी त मां चवां थो कोन कई हूंदी, जे कई बि हूंदई त हाणे छा हुनखे हुन मुआवज़ो मिलियो हूंदो। सो इन जे लाइ इल्मी तौर ते असांजा घणा माण्हू जेके इल्म खां वाक़िफ़ न आहिनि उनजे करे बि अॻु में बि मूं तव्हांखे चयुमि त हेमकोट हुयो या रावड़ जो क़िलो हुयो जॾहिं मूं हुते विज़िट कई त उते क़ब्रिस्तान ठही वियो हुयो। हाणे हीअ ॿियो किताबु फारसी जो लिखियलु आहे हिते जो सोंडा जे बुज़ुर्ग ई किताब कया आहे मख़्तूम हाशिम जो किताबु आहे 1200 जो लिखियलु आहे मख़्तूम हाशिम ठटवी मुताले जो किताबु आहे कातिब आहे मोहम्मद हसन वलद हाफ़िज़ मोहम्मद आबिद सोंजवी हिन जो किताबी सूरत में आयो आहे या इहे सिंधी आला जी वारा खणी विया हुआ उन्हनि जो तबात वग़ैरह करायूं आहिनि फारसी में। अच्छा कलमी नुस्ख़ा हीअ ॾिसो कलमी नुस्ख़ा आहिनि इहे ऐं हीअ कलमी नुस्ख़ा अञा ताईं माना शयूं असांजूं ईअं ई पियूं आहिनि लाइब्रेरियुनि में जेके अञा ताईं रिकॉर्ड कोन थियूं थियनि असांजूं छपजनि कोन थियूं किताबनि में। उहे जेके ख़दशा मां तव्हांखे ॿुधाए रहियो हुयुमि त हेमकोट ऐं रावड़ जे क़िलनि में जेके क़ब्रिस्तान ठाहिया विया आहिनि सिर्फ़ु हिन जे लाइ ठाहिया विया आहिनि त सिंध जी जेकी असुलु तारीख़ आहे उनखे ख़तमु कयो वञे, तबाह ऐं बर्बादु कयो वञे जीअं माण्हुनि मां उहे शयूं ज़हन मां निकिरी वञनि ऐं ईंदड़ नसुल पंहिंजी सिंध जे मुकमिल तौर सां वाक़िफ़ न हुजनि। अॼु ॾिसो त जेके असुलु वारिस हुया सिंध जा तमामु वॾा आलिम बुज़ुर्ग उन्हनि जे किताबनि खे नथो छपिरायो वञे, पर हिकिड़ा मामूली किताब जेके पोस्ट मॉडर्निज़म ते आया आहिनि या मॉडर्निज़म ते आया आहिनि किताब त उहे ॾिसो त लखनि जी ऐं किरोड़नि जी बजट समेत उहे छपिराया था वञनि। मूंखे अफ़सोस थो थिए उहे बि हिकिड़ो हिन में कोई शक न आहे त उहे कंहिं कम जा न आहिनि किताब, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी हैसियत आहे, पर हीअ असांजे सिंध जी तारीख़ सां देवबंद उलमा जा जेके वाबस्ता ख़त हुया उहे तव्हां ॾिसो त छपियल आहिनि। जीअं साईं जेम्स सैद जे ख़तनि जा जेके किताब छपिया आहिनि या शेख याज़ जा लिखियल ख़तनि जा किताब छपिया आहिनि या ॿियनि अदीबनि ऐं राइटरनि जा जेके किताबनि जा छपिया आहिनि त ईअं ई मां चवंदुसि त हिननि ख़तनि खे छो नथो भला असांजो अदारा जेके आहिनि उहे छापनि।
हीअ ॾिसो तव्हां केतिरा ख़त आहिनि जेके अॼु बि मौजूदु आहिनि देवबंद जे अदारनि जे वॾनि वॾनि उलमाए दीन जेको अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु हिननि तहरीकूं हलायूं, ख़ासि करे वॾी तहरीक जेको हीअ रेशमी रुमाल जी तहरीक ऐं पूरी सिंध हुन में मुतहरिक हुई ऐं उन्हनि अंग्रेज़नि सां बाइकाट कयल हुयो मुकमिल तौर ते ऐं उन्हनि हिक ॿिए जे जेके ख़ितो किताबत रखिया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो रिकॉर्ड बि हिन में ई हूंदो। हिकिड़ी वॾी तारीख़ आहे ऐं हीअ 1336 जो ॾिसो त लिखियलु ख़त आहे, हीअ 1336 जो। हाणे अहिड़े क़िस्म जूं तारीख़ी शयूं जेके हा देवबंद जी हीअ ॾिसो मुकमिल तौर ते रसीद बि आहे, हीअ चंदे जी रसीद आहे ऐं उन्हनि जेके चंदे जे रस्ते जेको आहे पंहिंजा मदरसा हलाया या जेको हिकिड़ी तहरीक हलाई अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु या अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु जेको लिटरेचर हिन छपियो हुयो किताबनि जी सूरत में, नंढनि पम्फलेटनि जी सूरत में, त उहे सभु शयूं असां जूं माण्हुनि खां माना छपाई नथी कई वञे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हुनि खां परे थी रहे, माण्हुनि खां परे रहंदी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि खे उहा ई शइ वणंदी जेका शइ हुन जे साम्हूं कई वेंदी, उहा चाहे जाइज़ हुजे या नाजाइज़ हुजे। त इन जे लाइ असुल शयूं ही क़दीमी किताब आहिनि जेके अॼु बि जेको आहे सो शायदि हाणे नायाब आहिनि, हाणे मिलनि कोन था किथां बि ऐं तमामु घटि मिलनि था। ही 1158 जो किताबु लिखियलु आहे दलाइल ख़ैरात, हा 1158 में लिखियलु आहे हीअ किताबु दलाइल ख़ैरात ऐं हीअ बि नुस्ख़ो जेको आहे उहो क़दीमी नुस्ख़ो आहे ऐं हथखरी नुस्ख़ो आहे। तव्हां ॾिसो त हिननि शयुनि खे छपाइणु घुरिजे, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजा अदारा इन्हनि शयुनि में ख़ामोश आहिनि। मूंखे ताजुब थींदो आहे त जॾहिं असां लंदन वञी करे हिकिड़ियूं ॻाइणियूं वञी उते नचराइनि था त सकाफ़त आहे असांजी सिंध जी, त इहे कहिड़े क़िस्म जी सकाफ़त आहे असांजी जो ॻाइणियूं हितां वठी था वञनि उते वञी प्रोग्राम में नचनि थियूं, कहिड़े क़िस्म जी सकाफ़त आहे, किथे सिंध जी सकाफ़त ईअं रही आहे। असुल सिंध जी सकाफ़त हुई इल्मु, असुल सकाफ़त हुई अमुन भाईचारो ऐं जेको तव्हांखे सिंध जे समूरनि मागनि ऐं मकाननि में मिलंदो। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इन्हनि सभिनी शयुनि खे हिननि माण्हुनि पाण ॼाणी वाणी तबाही बर्बादु कयो आहे। उन में वॾे में वॾो जेको मुलविस आहिनि उहे शयूं, उहो मां चवंदो आहियां हिकिड़ो पाथारीदार अदारो आहे जेको दरगाहूं ठाहिण लाइ त वॾो पैसो ख़र्चु करे थो, जिते हुननि हिकिड़ी पाथारीदारी जूं वॾियूं पेटियूं रखी छॾियूं आहिनि ऐं हुन में उहे पैसा जमा था थियनि ऐं करोड़ रुपया हू जेको आहे सो तो इनकम कमाइनि था। ऐं जितां जीअं जुआ जो अॾो हूंदो आहे ऐं उते पाथारीदार जुआ हलाईंदो आहे, पोइ हर टिकरी ते जीअं हलंदी आहे उन में हू हुन जा 10 रुपया कढंदा वेंदा आहिनि। ख़बर पवंदी आहे त जुआरी पंहिंजा पैसा त हाराए विया, पर हथो टेकिजी उहो बि माण्हू जेको जुआ कराए थो वठे, छो त उहो जुआ खेॾंदो ई न आहे, सभु पैसा हुन ॾेई वेंदा आहिनि मोटी करे। हाणे हीअ तारफ़ी जेको आहे सो शयूं लिखियल आहिनि जेके हिते अचनि था कनि था, हुन में तासुर जेके लिखंदा माण्हू त तासुराती जेके लिखियल आहिनि शयूं हीअ बि तारीख़ सां तालुक़ थो रखे। अहिड़ियूं शयूं जेके तारीख़ी तौर ते कहिड़ा माण्हू कहिड़े दौर में कीअं आया, 2004 जो लॻे थो 3 मार्च में, त 2004 जो माना 8-10 साल पुराणो अहिड़ा तासुराती बुक पुराणे ऐं पोइ हिते बि हूंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे शयूं अचणु खपनि असांजे साम्हूं त कहिड़े मदरसे जे लाइ, कहिड़ियुनि कमनि जे लाइ, कहिड़ियूं शयूं कीअं थियूं, त उहो महिरबानी करे असांजा जेके मुफ्ती अब्दुल्ला परमी जामिया दारुल कराची जो टीचर शेखुल हदीस इहे मां तव्हांखे ॿुधायां पियो त जीअं हेमकोट ते मुक़ाम क़ब्रस्तान ठाहियो वियो आहे सिर्फ़ु हिन जे लाइ त जीअं हेमकोट या हेमकोट ते ॾिसो त तमामु घणो क़ब्रस्तान आहे, मथां सुभाणे के खोटरायूं थियनि या मथां उन में के नायाब क़िस्म जूं पुराणी तारीख़ी शयूं मिलनि। ऐं मूं इहा बि कई कोशिशि त तव्हां हिन हेमकोट ते कोई एटमी क़ुवत जो हमिलो त नाहे थियलु, छो त सिंध जी तारीख़ुनि में असांखे वेदनि में इन्हनि किताबनि में मिले थो पियो त सिंध जो माण्हू में एटमी क़ुवत जेको आहे त उहो तयारु करे चुको हुयो, एटम बम तयारु करे चुको हुयो। उहो मां नथो चवां, पर दुनिया जा स्टैनली वल्पर खां वठी ॿिया अंग्रेज़ उन्हनि पंहिंजूं तारीख़ूं ॾिनियूं आहिनि ऐं बरे सगीर जो तमामु वॾो अंग्रेज़ राइटर उन बि पंहिंजे किताबनि में इहे शयूं लिखियूं आहिनि त इहे शयूं हिते सिंध जे तारीख़ जी मागनि में थियूं। उनखां पोइ जहाज़ ठाहिण या लंका ते जहाज़नि जे इंद्र जेको हुयो उहो जहाज़ जे रस्ते वियो ऐं उते वञी हमिलो करे मोटी आयो। इहे सभु शयूं असांजी सिंध जी तारीख़ में मौजूदु आहिनि, किताबनि में मौजूदु आहिनि, उन्हनि जा जहाज़नि जा नक्शा बि मौजूदु आहिनि किताबनि में, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उन्हनि शयुनि खे हाईलाइट नथो कयो वञे। हाणे 1313 हिजरी जेको आहे तव्हां अंदाज़ लाहियो त उन्हनि जी हीअ तकरी आहे लिखियलु ऐं केॾो हिकिड़ो 1300 ऐं हाणे 1400 माना तक़रीबन हाणे हीअ तक़रीबन जेको आहे सो रिकॉर्ड हिन में शामिलु आहे, हथखरी लिखियलु आहे ऐं हीअ शाबस आहे हिननि मदरसे जे आलिमनि खे, बुज़ुर्गनि खे या जे नौजवान शागिर्दनि खे
जिन इन्हनि शयुनि खे संभाले रखियो आहे ऐं वॾे जेको आहे सो चाह सां इन्हनि शयुनि जी संभाल कनि था पिया अञा ताईं। ऐं मूंखे ताजुब बि थिए थो त अहिड़े पसमानदा ऐं नंढे ॻोठ जा माण्हू एतिरो बाशऊर जेको आहे सो थी बि सघनि था। ताजुब थो थिए। बिला तनख़्वाह जे पढ़ाईंदा हुआ, बिला तनख़्वाह। बिला तनख़्वाह जे लिखियो पियो आहे त बिला तनख़्वाह जे हीअ सभु शइ पढ़ाईंदा हुया। तव्हां ॾिसो त हीअ तनख़्वाह खां बग़ैर ऐं शरई तौर ते जेकी हूंदियूं शयूं उन्हनि ते इहो तमामु वॾो ॻाल्हि आहे। अॼु जे मामूली जेकॾहिं उस्तादनि जी काई इंक्रीमेंट नथी मिले त सॼा स्कूल बंदि था करे छॾनि, पर कंहिं बि एॾनि वॾनि उस्तादनि ऐं एॾे वॾे सोशल वर्करनि जे लाइ को बि आवाज़ु नथो उथारे जंहिं कॾहिं बि ज़िंदगी में पंहिंजी पघार वधाइण जे लाइ कॾहिं मदरसो न बंदि कयो। तो असुल में असांजे समाज जे सोसाइटी मेकर्स जेके आहिनि इहे आलिम सगुर आहिनि जिन कॾहिं बि पंहिंजी पघारुनि जी ख़ातिर जेको आहे मदरसो न बंदि कयो, पर आए ॾींहुं असांजा उस्ताद ऐं पंहिंजे प्रोफेसर्स ऐं कॉलेजूं बंदि कयूं बीठा आहिनि। सिर्फ़ु असांखे मराहतूं ॾियो, पर हिननि माण्हुनि ॾे को तवजो कोन्हे जेके पंहिंजे ख़ामोश ज़िंदगीअ में ख़ामोश कमु करे रहिया आहिनि। ऐं ख़ामोश कमु करणु ऐं ख़ामोशीअ सां ऐं सब्र सां कमु करणु हिन जे दौर में कंहिं मौजे खां घटि कोन्हे। ईअं न आहे त मौजज़ा, मां नथो चवां त मौजज़ो सिर्फ़ु अलाह जे रसूल ऐं पैगम्बर वटि हूंदो आहे, पर हिकिड़ो लफ़्ज़ तौरु मां इस्तेमालु करे रहियो आहियां त ॼण ईअं लॻे थो असांखे महसूसु थिए थो त अॼु जे दौर में जेके नामुमकिन शयूं आहिनि उहे मुमकिन कीअं थी रहियूं आहिनि। त इहो हिकिड़ो ॼण महसूसु थो थिए ॼण मौजज़ो आहे। बाक़ी मौजज़ा त सिर्फ़ु अलाह जे रसूल ऐं पैगम्बर ई कंदो आहे, कोई अलाह जो वली बि मौजज़ो नथो करे सघे ऐं सिर्फ़ु उहे करामत ई करे सघंदा आहिनि। तो असां वटि एतिरो रवाजु पइजी चुको आहे जो असां कचहरियुनि में जॾहिं वेंदा आहियूं त उहे बुज़ुर्गनि जे लाइ चवंदा आहिनि त बुज़ुर्ग फलाणा फलाणा मौजज़ा कया, बुज़ुर्ग फलाणा फलाणा मौजज़ा कया। बाबा मौजज़ा बुज़ुर्ग करे ई कोन थो सघे। मौजज़ो अलाह जे तरफ़ां मुक़ररु थियल हिकिड़ी ख़ूबी आहे जेका अलाह जे रसूल ऐं पैगम्बर खे अता कई वेंदी आहे ऐं उहा बि कॾहिं कॾहिं अता कई वेंदी आहे, कॾहिं कॾहिं न बि कई वेंदी आहे। त उहे बि सभु आजिज़ आहिनि अलाह जे अॻियां। त अलाह जे अॻियां हर मख़लूक आजिज़ आहे, हर शइ जेको आहे उहा अलाह जी आहे ऐं अलाह जंहिंखे चाहे उन खे चूंडे वठे ऐं पंहिंजो करे वठे। वॾी महिरबानी। अॼु सूंडा जे नंढे हिकिड़े इलाइक़े में असां आहियूं, एॾा वॾा कम मूं ठाहिया आहिनि, मूंखे ताजुब बि थियो आहे, ख़ुशी बि थी आहे त मोहम्मद अली अॼु मूंखे क्लास में अची बीह रहियो, जेको अॼु वरी मूंखों खसे करे रिकॉर्डिंग थो करे, मूंखे बि साम्हूं वांदो अथई। सो मां ॿियनि खे आणींदो आहियां, सो हुन मूंखों खसे करे चयो अथई तव्हां त हाणे उहो क्लास मां ज़ोरी वठी आयो, मूंखे हलो अथई। मुंहिंजी बि ॾाढी ख़्वाहिश हुई त मां जेतिरो वक़्तु ठटे में रहां थो ठटे जी तारीख़ी हर बाग़ ते वञी करे इहे सभु शयूं लिखां। सॼी उमिरि मूं पढ़ियो हिननि शयुनि खे, पर पढ़ाई सिर्फ़ु मूं ताईं महदूद हुई। अॼु शुक्र अलहमदुलिल्लाह हिननि दोस्तनि जी, हमाद जी दोस्तनि जी ऐं पंहिंजो शुएब जी मारिफ़त, हेॾो मोहम्मद अली जेको रिकॉर्डिंग करे बीठो अॻ में आहे मूवी में असां वटि, त इहे इन्हनि जी मारिफ़त जो हेॾी वॾी तारीख़ी मां जाइन ते अची पहुतो आहियां। शुक्रिया, वॾी महिरबानी। वरी कंहिं ॿिए जॻह ते मौजूदु हूंदासीं। अमजद दुरानी, अस्सलामु अलैकुम।